सिजावल शहर में होड़ाई ऐं पाड़ेरी बिरादरी में मामूली ॻाल्हि तां जहिड़े सबब ॿिन्ही धुरनि जा 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन मां हिक धुर जे पीरसन मोहम्मद पाड़ेरी खे कराची रिफर कयो वियो आहे, जॾहिं त ॿी धुर जे अमानुल्ला होड़ाई आसिफ खे मकली रिफर कयो वियो आहे। सिजावल जे मेन बस स्टॉप ते पाड़ेरी बिरादरी ऐं होड़ाई बिरादरी विच में झेड़ो थी पियो। लठियूं सरिया लॻण सबब अताउल्ला, अमानुल्ला, रहमतुल्ला, आसिफ, अल्ताफ, सोशल वर्कर किफ़ायतुल्ला, होड़ाई मोहम्मद पाड़ेरी, रियाज़ पाड़ेरी, फयाज़ ज़ख़्मी थी पिया, जिन खे सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ज़ख़्मियुनि मां मोहम्मद पाड़ेरी खे कराची, जॾहिं त अमानुल्ला, आसिफ, होड़ाई खे मकली रिफर कयो वियो आहे। पाड़ेरी बिरादरी जो मौक़िफ़ आहे त होड़ाई बिरादरी जा नौजवान बिला जवाज़ असां सां झेड़ो कयो आहे। होॾां होड़ाई बिरादरी जे किफ़ायतुल्ला जो चवणु आहे त पाड़ेरी बिरादरी जा नौजवान शहर में आकड़ा, पर्ची, जुआ सरेआम हलाइनि था, जिन ख़िलाफ़ पुलिस वटि शिकायत कई आहे त हुननि मूं समेत असांजे 6 ॼणनि ते हमिलो कयो आहे।